नाज़रीन, हिकु अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। जस्टिस शौकत अज़ीज़ सिद्दीकी खे उहिदे तां फ़ारिग कियो वियो आहे। सदर पारां नोटिफिकेशन जारी। इस्लामाबाद हाई कोर्ट जे जस्टिस शौकत अज़ीज़ सिद्दीकी रावलपिंडी बार में ख़िताब दौरान हसास इदारनि ते अदालती कम में मुदाख़लत जो इल्ज़ाम लागू कयो हो, जंहिंखां पोइ सुप्रीम जुडिशल काउंसिल हिन खे उहिदे तां फ़ारिग करण जी सिफ़ारिश कई हुई। अहिड़ी सिफ़ारिश खां पोइ सदर पाकिस्तान खेसि उहिदे तां फ़ारिग करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। नाज़रीन, असां अव्हां खे ही अहम ख़बर वरी ॿुधाईंदा हलूं त जस्टिस शौकत अज़ीज़ सिद्दीकी खे सुप्रीम जुडिशल काउंसिल जी सिफ़ारिश खां पोइ उहिदे तां फ़ारिग कयो वियो आहे, जंहिंजो नोटिफिकेशन ऐवान सदर मां पिणु जारी थी चुको आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे जस्टिस शौकत अज़ीज़ सिद्दीकी खे उहिदे तां फ़ारिग कयो वियो आहे ऐं अहिड़ो नोटिफिकेशन पिणु जारी थी चुको आहे। ही हुई हिन वक़्त जी अहम ख़बर। वधीक ख़बरुनि लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट voiceofsindhnews.com।